छेड़ो थियो आहे जंहिंमें ॿ भाइर मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। ॻोठ फुलखोई में झेड़ो थियो जंहिंमें ॿ भाइर ख़ालिक ॾिनो ऐं राज़िक ॾिनो नोड़ियो मारिजी विया आहिनि। ॿिनि भाइरनि जे क़त्ल बाद धुरियूं मोर्चा बंदि थियल आहिनि। वधीक खून रेज़ी जो बि ख़तरो ज़ाहिर कयो वियो आहे। फायरिंग जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। थरपारकर जो इलाइक़ो डीपलो, जिते नोड़िया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे ऐं इन झेड़े में फायरिंग दौरान ॿ भाइर मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी बि आहिनि। मुमताज़ नोड़ियो खां तफ़सील मालूम कयूं था। मुमताज़, आगाह कजो, डीपलो जन इलाइक़नि में अक्सर करे बिरादरनि में अहिड़ी खूनी वेड़ नाहे थींदी। नोड़िया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, ॿ भाइर मारिजी विया आहिनि। ही डीपले तालुके जो ॻोठ आहे फुलखोई, उते नोड़िया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पंहिंजी बिरादरी तकरार तां जेको आहे खूनी झेड़ो थियो आहे। झेड़े जे नतीजे में ॿ सॻा भाइर आहिनि, ख़ालिक ॾिनो ऐं राज़िक ॾिनो नोड़ियो, जिन जे मारिजी वञण जा इतला आहिनि। कॾहिं त हिकु अतावला नोड़ियो आहे, उहो शदीद ज़ख़्मी आहे, जंहिंजी बि हादसा ई गिणती जो बि ॿुधाई वञे थी। मक़ामी जेका डीपलो पुलिस आहे उहा इतला खां पोइ वाक़े वारे ॻोठ ॾांहुं रवानो थी चुकी आहे, पर अञा ताईं पुलिस उते न पहुचण जे करे अञा बि वधीक खूनरेज़ी जो ख़तरो ॿुधायो वञे थो ऐं पुलिस सरज़मीन ते न पहुती आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त असांखे 3 माण्हुनि जे क़त्ल थी वञण जा इतला मिलिया आहिनि, पर असां तस्दीक तॾहिं कंदासीं जॾहिं सरज़मीन ते पहुचूं। हिन वक़्तु उतां जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि उहे राब्ता करे इहो पिया ॿुधाइनि त ॿ जेके सॻा भाइर आहिनि, राज़िक ॾिनो ऐं ख़ालिक ॾिनो, उहे क़त्ल थी चुका आहिनि। जॾहिं त अतावला जो मुमताज़, इन बिरादरी में नोड़िया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में को पुराणो तकरार हलंदड़ आहे? ॿिन्ही धुरियुनि वटि हथियार आहिनि? जी बिल्कुलु, ही नोड़िया बिरादरी जो जेको बिरादरी मामले था काफ़ी दिन खां ही इन क़िस्म जो जेको उन्हनि जे विच में नाराज़गी जी हद ताईं ऐं हिक ॿिए जा शादियूं काज गमियूं न में शिरकत न करण चाही जी हद ताईं त उन्हनि जे विच में हिकिड़ो तकरार हो। पर ही ओचितो जेको आहे हे पाण में वेझा अज़ीज़ रिश्तेदार ॿुधाया था वञनि, उहो ईद ते आयल हुआ, मुख़्तलिफ़ जेके मुलाज़िम वञनि था उहे सभु अॼु ॻोठ हुआ, त उते उन्हनि जे विच में झेड़ो थी थियो आहे। ॿिन्ही धुरियुनि पारां हिन वक़्तु फायरिंग कई पई वञे ऐं धुरियूं हिन वक़्तु मोर्चा बंदि थियल आहिनि ऐं उन्हनि जेके उते जेके कुआड़ियूं बि लॻियूं आहिनि ऐं फायरिंग बि आहे, जंहिंजे नतीजे में औरतूं ऐं ॿारड़ा बि काफ़ी हद ताईं जेको आहे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, पर अञा ताईं इंतज़ामिया न पहुती आहे, न का उते जेको एम्बुलेंस का पहुती आहे जो ज़ख़्मियुनि खे खणी तालका अस्पताल डीपलो या मिठी ताईं पहुचे, जंहिंजे करे अञा बि वधीक जेको आहे जानी नुक़सान जो जेको आहे अंदेशो ॿुधायो थो वञे। पुलिस जेका आहे उहा अञा ताईं राब्तो कयो आहे त उहो चवंदा अञा असां मुमताज़, डीपलो बि तालुके सतह जो शहर आहे, त डीपलो मां बि एम्बुलेंसिस रवानियूं न आहिनि थियूं। मिठी खां केतिरो परते आहे इहो इलाइक़ो? एम्बुलेंसिस छो न पई रवानी करे? अस्पताल इंतिज़ामिया या ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को न ते मौक़िफ़ ॾिनो वियो? जी बिल्कुलु, ही हाणे झेड़ो थियो आहे। झेड़े थियण खां पोइ जेको आहे पुलिस खे बर वक़्तु इतला मिलियो आहे। पुलिस अञा ताईं वाक़े वारे हंध ते पहुची आहे, हिन सॼी सूरतहाल ते काबू पाइण जी कोशिश न कई आहे। लाज़मी आहे तरीक़ेकार जॾहिं पुलिस एम्बुलेंस या ज़िले इंतिज़ामिया या असांजी अस्पताल इंतिज़ामिया खे इन क़िस्म जी इतला ॾींदी या डिमांड कंदी आहे तॾहिं एम्बुलेंस वेंदियूं आहिनि। पुलिस जी इंतिहाई सुस्ती नज़र अचे थी ऐं पुलिस जेका आहे उते वेंदी वञण खां पोइ उहा एम्बुलेंस घुराईंदी। छाजे करे जो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको फुलखोई ॻोठ आहे उहो इलाही ॾूराऊं ॻोठ आहे, जेको भादरे एरिया सां लॻंदड़ आहे, जेको डीपले खां बि जेको 40 खां 50 किलोमीटर परे आहे, जॾहिं त मिठी हिन खां 90 खां 100 किलोमीटर परे थिए थी। अञा ताईं उते हिकिड़ी गर्मी आहे, ज़ख़्मी आहिनि उते ऐं उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल न पियो कयो वञे। जेके मारिजी वञण जा इतला ॿुधाया पिया वञनि उहे बि अञा डेड बॉडीज़ अञा सरज़मीन ते पियल आहिनि ऐं एतिरियूं धुरियूं जेको आहे जेके मोर्चा बंदि थियल आहिनि, जंहिंजे करे आम ॻोठाणा बि उन झेड़ो खे टारण जे लाइ विच में न पिया वञी सघनि। औरतूं ऐं ॿारड़ा बि ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जी मुमताज़, महिरबानी। बॉर्डर एरिया में इहे ॿई धुरियूं जेके आहिनि उहे वेड़ियूं आहिनि। नोड़िया बिरादरी जे ॿिन्हिनि धुरियुनि वटि हथियार बि आहिनि ऐं हिक धुर जा 2 ॼणा जेके मारिजी विया आहिनि उहे पाण में 2 भाइर ॿुधाया पिया वञनि, पर पुलिस अञा ताईं उते नाहे पहुची सघी। वाक़े खे घणो वक़्तु नाहे गुज़रियो। इलाइक़े वासियुनि तरफ़ां इतला ॾिनो वियो आहे थरपारकर इंतिज़ामिया खे त हिते एम्बुलेंसिस बि रवानियूं कयूं वञनि। कुझु माण्हू ज़ख़्मी बि थिया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि वटि हथियार आहिनि। 2 धुरियूं इन वाक़े खां पोइ मोर्चा बंदि थियल आहिनि। वधीक रतो छाण जो बि ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। डीपलो खां अॻिते इंडिया पाकिस्तान बॉर्डर वटि कंहिं ॻोठ में इहो झेड़ो थियो आहे ऐं इन वाक़े खां पोइ
ॿ भाइर जेके मारिजी विया आहिनि, कुझु ज़ख़्मी बि आहिनि, वधीक रतो छाण जो ख़दशो बि ज़ाहिर कयो पियो वञे। पुलिस अञा ताईं नाहे पहुची सघी। उमूमन इन इलाइक़नि में अहिड़ी खूनी वेड़ कंहिं बि बिरादरी में नाहे थींदी, पर नोहड़िया बिरादरी में ॿुधाए पियो वञे त कंहिं तकरार तां इहो मामिलो पुराणो हलंदड़ आहे ऐं ईद जे ॿिए ॾींहं ते ॿिन्ही धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें ॿ भाइर मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि।